नाज़रीन साई वठण मजबूरी हुई कमर्शियल ब्रेक लाइ। असां सां गॾु महिमान आहे जमात इस्लामी सिंध जो अमीर असदुल्ला भुट्टो साहब। भुट्टो साहब सभु ॻाल्हि पहिरीं जमात इस्लामी जे हवाले सां ऐं कराची जे अंदरि जेकी सियासत जमात इस्लामी ऐं जेकी ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां अवां जा मुख़्तलिफ़ जमायतुनि सां इख़्तिलाफ़ रहिया ई रहिया आहिनि, छाकाणि त अवां जी सियासत जमात इस्लामी जी उहा आहे मज़हब ऐं दीन जे हवाले सां। छा टकराव जेको थिए थो मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां उहे छा दीन खां परे आहिनि या ॿियूं पार्टियूं जेके दीन खे क़बूल कोन थी कनि, इहो सबबु आहे या ॿियो को सबबु आहे को? अदा ॾिसो, जमात इस्लामी इहो चवे थी त अलाह साईं क़ुर मजीद में निमाज़ जो हुकुम ॾिनो आहे, त उन निमाज़ सां गॾोगॾु अलाह साईं चए थो त इन सलात तनहा अनिल फ़हशाए वल मुनकर। निमाज़ जेका आहे फ़ाशी ऐं गुनाह जे कमनि खां रोके थी। हाणे जेका हिन वक़्तु मुल्क में ख़ुसूसन टीवी ते मज़रत सां जेकी फ़ाशी उघाड़प आहे, ज़ाहिर आहे इहा क़ुर सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे। साॻी रीति अलाह साईं जिते रोज़े जो हुकुम ॾिनो आहे त उते ई जेको आहे अदालत जो निज़ाम बि ॾिनो आहे, अलाह रसूल जो दीन में मौजूदु आहे। अलाह जिते ज़कात जो हुकुम ॾिनो आहे त उते व्याज खे हराम बि करार ॾिनो आहे। तंहिं करे हाणे व्याज खे केरु ख़तमु कंदो? हुकूमत ख़तमु कंदी। हिते अदालत जो निज़ाम केरु फेराईंदो? इस्लामी हुकूमत कंदी। फ़ाशी उरियानी या मीडिया जी पॉलिसी केरु ठाहींदो? ज़ाहिर आहे इहा हुकूमत ठाहींदी। तंहिं करे अलाह रसूल जा हिकिड़ा हुकुम उहे आहिनि जिन ते अकेलो हुकुम अमल कंदासीं, हिकिड़ा उहे हुकुम आहिनि जिन ते हुकूमत खां सवाइ अमल नथो थी सघे। तंहिं करे नबी साईं जिन जे ज़माने में बि नबी साईं ने हुकूमत क़ाइमु कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली अल मुर्तज़ा, इहे सभु ख़लीफ़ा इन करे चवराईंदा आहिनि जो उन हुकूमत कई। ऐं वरी यज़ीद जॾहिं इन इस्लामी निज़ाम जे बजाए ग़ैर इस्लामी निज़ाम ॾे वियो त इमाम हुसैन थी बीठो। तंहिंजी माना त हुकूमत ऐं इस्लाम जेको आहे उहो गॾु आहिनि। बदकिस्मती सां ईसाईयत में छड़ो अक़ीदा न, उन्हनि वटि कोई अदालत जो निज़ाम कोन्हे, उन्हनि वटि कोई जेको आहे माशी निज़ाम न आहे, उन्हनि वटि जेको आहे कोई ॿियो निज़ाम न आहे। इन करे ईसाईयत बिल्कुलु अलॻि शइ आहे, ॿियनि मज़हबनि खे इस्लाम सां भेटे नथो सघिजे पियो। पर अवां जी जमात इस्लामी हुकूमत में ॿ भेरा रही। ज़ियालक जी जेकी हुजे दौर 9 महीना उहा हुकूमत में रहिया, उनखां पोइ नवाज़ शरीफ़ सां रहिया। जॾहिं ज़ियालक आयो ई इन हवाले सां त मुल्क में इस्लाम आणिबो ऐं इस्लाम खे फैलाइबो, हुन कलमे जी ॻाल्हि कई, इस्लाम जी ॻाल्हि कई, इस्लाम जे नाले ते टिगो अरसो डिक्टेटरशिप बि करे वियो, बेगुनाह माण्हू बि मारिजी विया। अवां जमात इस्लामी वारा ख़ुदि 9 महीना हुन सां गॾु बि रहिया। अदा ॾिसो, असांजी ज़िंदगीअ में इहो पहिरियों तजुर्बो हो जो हिकिड़े हुकुमरान अचे थो, मां इस्लाम आणणु चाहियां थो, तव्हां मुंहिंजी मदद कयो। इन करे असां ज़ियालक सां जेको आहे हुकूमत में शामिलु थियासीं, पर इहो फ़ैसिलो असां न कयो। मियां तुफ़ैल मोहम्मद साहब खे असां ज़ियालक मिलियो, उन मियां साहब मरहूम हुनखे चयो त असांजो सरबराह जेको आहे मुफ़्ती महमूद मरहूम आहे, मुफ़्ती साहब मरहूम सां तव्हां मिलो। उनखां पोइ कराची जे इस्पताल में मुफ़्ती साहब हिते बीमार हुयो, उन सां ज़ियालक मिलियो ऐं मुफ़्ती साहब PNA जे तरफ़ां हुकूमत में शिरकत जो ऐलान कयो। ऐं उन में बि अल्हम्दुलिल्लाह प्रोफेसर ख़ुर्शीद साहब डिप्टी चेयरमैन हो प्लानिंग कमीशन जो, उन सभ खां पहिरियों कमु इहो कयो त NIT यूनिट्स खे ग़ैर सूदी ग़ैर व्याजी कयो ऐं अॼु ॾींहुं ताईं उहे ग़ैर व्याजी आहिनि। अहिड़े नमूने सां उन ज़माने में जेका हाउस बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन हुई, उनखे ग़ैर व्याजी बुनियादनि ते ॿीहर पॉलिसी ठाही वई ऐं अॼु ॾींहुं ताईं उहा पॉलिसी हले थी। हिन वक़्तु जेके आम तौर सां लीज़िंग पॉलिसी आहे, इहा प्रोफेसर ख़ुर्शीद ऐं जमात इस्लामी उन में जेको तव्हां ॻाल्हि पिया कयो हाउस बिल्डिंग वारे फाइनेंस, उन में त सोध वरितो वञे हींअर त उनजी पॉलिसी बदिली आहे न, पर जेको लीज़िंग जो हिन वक़्तु इस्लामी निज़ाम आहे, इहो सभ खां पहिरियां ई प्रोफेसर ख़ुर्शीद साहब हाउस बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन जे ज़रिए नाफ़िज़ कयो। पोइ हुकूमत फिराए छॾे त उनखे नथा करे सघूं न। अहिड़े नमूने सां हाणे जेको PLS अकाउंट आहे, इहो नज़रियो ऐं इहो जेका स्कीम आहे, इहा बि प्रोफेसर ख़ुर्शीद ऐं जमात इस्लामी ठाही। त प्रोफेसर साहब इहो फरमायो, जेको सेनेटर आहे हाणे, त बाबा बैंक में जेको पैसा रखे थो उहो बैंक जे कम में हिसेदार आहे, उनखे हिसो ॾिनो वञे उनजे पैसनि जी बुनियाद ते। इन करे इन अकाउंट खे पहिरीं छॾींदा सेविंग अकाउंट, जंहिं ते व्याज मिलंदो। पर स्कीम इहा ठाही वई त PLS प्रॉफिट एंड लॉस शेयरिंग अकाउंट। नालो उहो आहे, हा, नालो उहो ई रहियो, पर बैंकुनि वरी उहो ई व्याज शुरू करे छॾियो। पर अल्हम्दुलिल्लाह असां त पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी स्कीम ॾिनीसीं। इन करे असां त हिन मुल्क में इस्लामी निज़ाम लाइ जॾहिं बि असांखे ॾिनियूं, पर बेगुनाह हज़ारे माण्हू मारिजी विया। जेको सिंध जो माण्हू जो क़तल थियो, बेगुनाह माण्हू रस्तनि ते मारिया विया, आमिरत डिक्टेटरशिप मड़ी वई, उनखे अवां किथां ॾिसो? उनजो इल्ज़ाम कंहिंजे मथां? मां इन करे अर्ज़ु कयो त इन करे असां 9 महीननि खां पोइ हुकूमत छॾे आयासीं, छाकाणि त पर ज़ियालक जे असांखे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ हुयो। इन्हनि असबाब जे बुनियाद ते असां उहा हुकूमत छॾे आयासीं, न त हुकूमत केरु छॾींदो आहे। ऐं पोइ मां चयो त असांजो त एॾा इख़्तिलाफ़ात वधी विया जो ज़ियालक असांखे ख़तमु करण लाइ MKM ठाही। त इन करे असां त जेके माण्हू इहो असांजे मथां इल्ज़ाम लॻाइनि था, असां त वियासीं इस्लामी निज़ाम जे लाइ
ऐं मुफ़्ती महमूद मरहूम जे क़यादत में आहे छाकाणि उहो असांजे PNA जो सरबराह हुयो ऐं उन में कुझु कम बि थिया मसलन हुदूद आर्डीनेंस जा जेके 4 आर्डीनेंस आहिनि उहे उन दौर में थिया अहिड़े नमूने सां ॿिया बि कुझु इस्लामी कम थिया पर उन सां गॾोगॾु असांजे मथां वरी पाबंदियूं बि लॻणु शुरू थी वियूं जॾहिं परवेज़ ज़ियाउल सां असां विड़ियासीं या उनजे पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ु कयोसीं जंहिंमें स्टूडेंट यूनियन ते पाबंदी इन करे लॻी त जमियत उन वक़्तु सभ खां वॾी स्टूडेंट विंग हुई अहिड़े नमूने सां त मज़दूरनि ते पाबंदी लॻी छाकाणि उन ज़माने में NLF नेशनल लेबर फेडरेशन जमात इस्लामी जी जेका हिमायत याफ़्ता आहे उहा तमामु वॾी तइदाद में हिते मज़दूरनि में मक़बूल हुई केतिरनि यूनियन ते पाबंदी विधी वई रेलवे ते पाबंदी विधऊं PIA ते विधऊं मुख़्तलिफ़ जेके बि दौर ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ हुकुमरान जा जेके हा पर उन जो सबबु जेको आहे उहो जमात इस्लामी जी कुवत खे घटाइणो हो तंहिं करे ज़ालक त असांखे यानी जमात इस्लामी खे क्रश करण लाइ सभु कुझु कयो पर शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो पाकिस्तान पीस पार्टी जो बानी चेयरमैन उन ते वज़ीर आज़म अवां जी पार्टी सां सख़्तु इख़्तिलाफ़ रहिया उन जे इक़्तिदारी दौर में जमात इस्लामी सभ खां वधीक उनजी मुखालिफ़ कंदी रही उन सां मुआदो अटकाईंदी रही उनजो कहिड़ो कारण उनजो कारण इहो 2 कारण हुया हिकिड़ो कारण इहो हो त असां सोशलिज़म खे ऐं कम्यूनिज़म खे बहैसियत नज़रिए जे इस्लाम दुश्मन नज़रियो सम्झूं था छाकाणि त उन में उन ज़माने में माशी निज़ाम सां गॾोगॾु रूस में या जेको रूस जो ब्लॉक हो जंहिंखे मशरक़ी ब्लॉक कम्यूनिस्ट ब्लॉक सॾींदा हुआ उन ब्लॉक जो नज़रियो इहो हो त दीन कोन्हे अलाह रसूल जे ख़िलाफ़ु मां ख़ुदि जमात इस्लामी में छो आयुसि मां कभी इस्लामी जमियत तलबा में न रहियो आहियां मुंहिंजो पीउ या कोई घर जो भाती या मिटु माइटु बिरादरी संगत कोई माण्हू जमात इस्लामी न रहियो आहे पर मां सन 70 में जॾहिं वकालत शुरू कई त मां बार में उन्हनि वॾनि कम्यूनिस्ट लीडरनि जा नाला खणणु मुनासिबु नथा लॻनि मरी विया आहिनि उन्हनि जे वातो जेको आहे मां अलाह रसूल जे ख़िलाफ़ु ग़लीज़ ॻाल्हियूं ॿुधियूं जेके मां दोहराए नथो सघां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ एॾी तौहीन आमेज़ गुफ़्तगू ॿुधी अलाह जे वजूद जो इनकार ॿुधो क़ुर जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो ॻाल्हियूं ॿुधियूं उन जे रिएक्शन में पढ़णु शुरू कयो ऐं जमात इस्लामी जेका आहे जॉइन की त इन करे उन ज़माने में कम्यूनिज़म जेको आहे हिकिड़ो बेदीनी ऐं ख़ुदा रसूल दुश्मनी अलहाद जो नालो हुयो ज़ुल्फ़िकार भुट्टो त कम्युनिस्ट न हो उनखे बि तव्हां मुख़्तलिफ़ सोशलिस्ट नज़रनि सां करार ॾींदा सोशलिस्ट हुयो उन पाण ई ॻाल्हि चए माशी निज़ाम सोशलिज़म आहे असां सोशलिज़म जे माशी निज़ाम खे बि ग़ैर इस्लामी सम्झूं छाकाणि इस्लाम जो माशी निज़ाम मौजूदु आहे छाकाणि सोशलिज़म जे माशी निज़ाम में व्याज मौजूदु आहे सोशलिज़म जे माशी निज़ाम में शहीद करण में जमात इस्लामी जो केतिरो हथु मां असां बिल्कुलु न आहियूं उन जंहिं ते इहो शहीद थियो आहे उन वक़्तु बि असां इख़्तिलाफ़ करे इस्तीफ़ा ॾेई ॿाहिरि अची विया आहियूं मां इन करे अर्ज़ु कयो त परवेज़ ज़ियाउल जे जेकी बि असांखे इख़्तिलाफ़ हुया उन्हनि में इहो सभ खां वॾो मसइलो हुयो त ज़ियाउल इस्लाम जो नालो वठी ऐं कुझु अहिड़ा कम शुरू कया जेके असांजे लाइ क़ाबिल क़बूल न हुया इन करे कॾहिं बि असां भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ु जलूस न कढियोसीं उनजे मरण ते ख़ुशी न कईसीं असां कॾहिं जेको आहे उनजे मुक़ाबले में इहो कोन चयोसीं त अॼु भुट्टे साहिब जे फांसीअ जो ॾींहुं आहे इनखे को ख़ुशीअ जो ॾींहुं करे मल्हाए वञे न छाकाणि असां जमहूरी माण्हू आहियूं इख़्तिलाफ़ असांजो हक़ु आहे पर जहिड़े नमूने सां उनखे फांसी ॾिनी वई आहे असां उनजा मुखालिफ़ आहियूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां इहो बि मुक़दमो थींदो आहे जमात इस्लामी ते त उनखे बि पाकिस्तान दुश्मन कॾहिं औरत जेकी आहे उहा मज़हब जे हवाले सां दीन जे हवाले सां वज़ीर आज़म न हुजे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जमात इस्लामी कंदी रही उन सां बि इख़्तिलाफ़ रहिया अवां जी जमात सां जेको ॿियो पार्टी पंहिंजो मौलाना फज़ल रहमान वारी उहो त उन सां साथ ॾींदो रहियो बाक़ी जेके बि अवां जी इत्तेहादी MMA जूं पार्टियूं उहे उनजे मुखालिफ़ कंदा आहिनि ॾिसो न हिकिड़ो आहे सियासी इख़्तिलाफ़ असांजो हक़ु आहे असां पीपल्स पार्टीअ जे पॉलिसियुनि खे सही न पिया सम्झूं इन करे असां मुखालिफ़ हुयासीं जीअं अॼु असां नथा सम्झूं सही त इन करे असां मुखालिफ़ आहियूं इन करे पार्टीअ सां इख़्तिलाफ़ त जमहूरियत जो नालो आहे बेनज़ीर साहिबा सां बि असांखे जेको आहे सियासी इख़्तिलाफ़ हो ऐं जीअं बेनज़ीर शहीद थी त उनखां पोइ काज़ी हुसैन अहमद साहिबु उन वक़्तु असांजो अमीर हुयो मां मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहिबु मौजूदा अमीर जेको आहे सईद मुनव्वर हसन साहिबु असां त नौंदरे वञी करे आसिफ़ ज़रदारी साहिब सां उनजी ताज़ियत कईसीं उनजे क़बर ते वञी दुआ घुरीसीं छाकाणि असांजो उन्हनि सां सियासी इख़्तिलाफ़ आहे ज़ाती इख़्तिलाफ़ ज़ाती न आहे सियासत जे हवाले सां मौजूदा हुकूमत इहो असांजो हक़ु आहे सियासत जे हवाले सां मौजूदा हुकूमत जे हवाले सां खोड़ ॻाल्हियूं कबियूं पर उन ब्रेक खां पोइ नाज़रीन साई वठणु कमर्शियल ब्रेक जी मजबूरी आहे असां सां गॾु जमात इस्लामी सिंध जो अमीर असदुल्लाह भुट्टो गॾु आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं पर साई खां पोइ